गुरु रूप साध संगत जियो, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जी तो जपजी साहिब जी पावन बाणी जी लड़ीवार विचार कंदे अज जपजी साहिब जी बारी पोड़ी जी विचार करनी है। सो बारी पोड़ी के अंदर साहिब गुरु नानक देव महाराज फरमाइन था, मन्ने की गत कही न जाए। मनण वारन जी गत उन जी अवस्था ॿुधाइण को बयान आहे, ॿुधाइण बयान करण को मथे आहे, परे आहे। जेको परमात्मा जे नाम के पंहिंजे मन में मनी वठे उनजी अवस्था तमामु ऊंची थी वेंदी आहे, बयान करण को मथे आहे, वर्णन करण को मथे आहे। कही न जाए, मन्ने की गत कही न जाए। जेको कहे, जेकर कोई बयान करण जी कोशिश भी कंदो, जेको कहे पिछे पछताए, पोइ वरी पछताईंदो आहे, चवंदो मां जतन त कयमि बयान करण जी, पर अञा हे अवस्था ऊंची आहे, कुझु बयान करण को मथे आहे। मन्ने की गत कही न जाए, जेको कहे पिछे पछताए। कागद कलम न लिखण हार। मनण वारनि जी गत उन जी अवस्था छा कागज़ ऐं कलम सां लिखिजी सघिजे थी? साहिब चवंदा न लिखण हार। कागद कलम न लिखण हार। मने का बह करन विचार। भले उन्हनि मनण वारनि जी विचार वेही करे कई वेंदी आहे, पर यह विचार करण को मथे आहे, बयान करण को मथे आहे। मने का बह करन विचार, ऐसा नाम निरंजन होए। जेको मनी वठंदो आहे न, उहो बयान करे थो, चए थो ऐसा नाम, एॾो ऊंचो नाम, एॾी परमात्मा जी मिठी सिफ़त साला। ऐसा नाम निरंजन, निरंजन जेको काल खो रहित, माया को प्रभाव को रहित हुजे, जंहिंजे मथां कोई बि दाग न हुजे, दाग खो रहित हुजे। ऐसा नाम निरंजन होए, एॾो ऊंचो नाम, एॾो ताक़तवर नाम, एॾो सिफ़त साला जंहिंजे अंदर कोई बि दाग न आहे। ऐसा नाम निरंजन होए, पर इहो चए केरु थो? जेको मन जाने। जेको मन जाने, मन कोए। जेको पंहिंजे मन, जेको मनी थो वठे। यादि रखिजो, इन पौड़ी जे अंदर आख़िरी पंक्ति में 2 चकर मन अचे थो। हिकु ममे खे मथो टीपी आहे, ममे खे टीपी आहे ऐं नने खे सियारी आहे, ऐं उनखां बाद मन अचे थो जेको ममो मुकत आहे ऐं नने खे सियारी आहे। पहिरियों जेको मन अचे थो उनजो अर्थ आहे मञी वठणु, क़बूल करे वठणु। ममे खे जॾहिं टीपी अचे थी, उनजो अर्थ थी थो वञे क़बूल करणु। ऐं उनखां बाद क़बूल किथे करिणो आहे? पंहिंजे मन में। उनखां बाद जेको मन अचे थो न, उहो मन ॾे इशारो करे थो, असांजे पंहिंजे ज़हन ॾे, पंहिंजे दिमाग़ ॾे इशारो करे थो, असांजी पंहिंजी सोच ॾे इशारो करे थो। साहिब चवंदा ऐसा नाम निरंजन होए, एॾो ऊंचो नाम। इहो चए केरु थो? जेको मन ॼाणे, जेको मनी वठे थो। जेको मन ॼाणे, मन कोए। जेको पंहिंजे अंदरि मनी वठे थो। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।